एहतजाज रिकॉर्ड कराएगा ऐलान थी कराए एक हफ़्ते के अंदर कौमी कारकुननि शहरनि जो वर्चुअल मोटरसाइकिल रिकवर न कराए वियो असीं हिकु हफ़्ते के अंदर पंहिंजो इजलास सॾाए ईंदड़ हिकमत अमलीअ में गंबड़ थाणे जे अॻियां वॾे धरणे जो ऐलान कंदासीं। उहो धरणो 50 माण्हुनि ते मुश्तमिल हूंदो। असीं उन्हनि में गंबड़ जे शहरनि खे दावत ॾींदासीं, गंबड़ जे सिविल सोसाइटी खे दावत ॾींदासीं, गंबड़ जे वकीलनि खे दावत ॾींदासीं ऐं समूरे तालुके जे क़ौमी कारकुननि खे दावत ॾेई हिकिड़े बदअमनी जे ख़िलाफ़ थाणे जे अॻियां ताक़तवर धरणे जो ऐलान कंदासीं। हिन धरणे में असां उहे दावूं कंदासीं त असांखे अमन अमान खपे, असांजे शहरनि खे तहफ़ुज़ खपे, असांजी जेके फुर्तियल सामान आहिनि मोटरसाइकिलूं आहिनि असांखे पंहिंजी शयूं रिकवर खपनि। जेसीं ताईं क़ौमी कारकुननि ऐं ज़ाकिर आलमानी असलम घुमरो ऐं शहरनि जा जेके मोटरसाइकिलूं फुर्तियल आहिनि उहे वापसि न किराया वेंदा। असीं एहतजाज जारी रखंदासीं।